कराची में सिंध सभा पारां खंबे गुम कयल कारकुननि जी आज़ादी लाइ 50 कलाकनि वारी बुख हड़ताल कई वई। इनाम अब्बासी, सोरठ लोहार, ताज जोयो, अक्सा बतूल, शाज़िया चांडियो ऐं ॿियनि पारां 50 कलाकनि वारी बुख हड़ताल कई वई। उन मौके ते अॻवाननि नौजवाननि खे खंबे गुम करण वारे अमल जी मज़म्मत कंदे चयो त कारकुननि अगरि को ॾोह कयो आहे त खेनि अदालतुनि में पेश कयो वञे। अॻवाननि चयो त ईद खां हिकु ॾींहुं अॻु सुबुह 12 खां ईद ॾियारे शाम जो 5 वॻे ताईं बुख हड़ताल कई वेंदी। उन मौके ते सिंध सभा जे अॻवान इनाम अब्बासी ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 1 जून खां असां लगातार ॾिहाड़ी 1 कलाक शाम जो 5:30 खां 6:30 ताईं कराची प्रेस क्लब ते खंबे गुम कयल सिंधियुनि खे पधिरो कयो बैनर सां गॾु एहतजाज कंदा रहियूं। सूमर ते उहो पूरो थियो ऐं उन सां गॾु असां वरी 50 कलाकनि जी बुख हड़ताल। इन बुख हड़ताल जो मक़सदु को हुकूमत खे मुतवजह करणु न हुयो, छो जो हुकूमत खे त न कन आहिनि, न अखियूं आहिनि, न ज़बान आहे, ॿोड़ी गूंगी बहरी आहे। असां पंहिंजनि माण्हुनि खे जो ध्यानु छिकाइणु पिया चाहियूं। सवाइ एहतजाज जे तव्हां पंहिंजा न हक़ वठी सघो था, न पंहिंजो पाण खे बचाए सघो था, न पंहिंजा खंभियल बचाए। मूंखे यकीन आहे त जे ॾींहुं असांजा माण्हू उथिया, जे ॾींहुं असांजी सिंध आई, उन ॾींहुं असांजा बचा इन्हनि क़ैद खाननि मां, इन्हनि तशदुद घरनि मां ईंदा, उन खां अॻु में न ईंदा। सिंध सभा पारां जेका 50 कलाकनि जी बुख हड़ताली कैंप हुई, असां हिते वेठा हुआसीं बारिशनि में। राति जे टाइम असां सां गॾु सिंधी जूं नियाणियूं, आकिब जूं भेणूं असां सां गॾु वेठियूं। अॼु 50 कलाक जी बुख हड़ताल ख़तमु थी आहे। आला इदारनि खे अपील था करियूं त असांजे प्यारनि खे आज़ादु कयो वञे। महफ़ूज़ समेत जेके आकिब चांडियो समेत जेके बि खंबे गुम कयल कारकुन आहिनि, सभिनि खे आज़ादु कयो वञे या अदालतुनि में पेश कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।